नाज़रीन, आप देख रहे हैं खबर 4 न्यूज़ और मैं हूं हिबा नवाब। अब खबर शामिल करेंगे टंडोला यार से। हुजूर बख्श खास के लिए की रिपोर्ट के मुताबिक टोपी अजरक के सकाफती दिन के मौके पर टंडोला यार में बड़ी धामधूम से सकाफती दिन मनाया गया। बच्चे, नौजवान समेत बड़े सिंधी टोपी अजरक और पटका पहनकर अपनी सकाफत से मोहब्बत का इजहार करते सिंधी गीतों पर रक्स करते नजर आए। टंडोला यार में सकाफती दिन की मुनासिबत से मुख्य टंडोला यार प्रेस क्लब पर रखी गई, जहाँ पर सिंधी योम सकाफती दिन जोशो खरोश के साथ मनाया गया। टंडोला यार दीगर मुख्तलिफ मुकामात से आने वाले रैलियों में हजारों लोगों तादाद थी। नौजवानों ने सिंधी सॉन्ग पर रक्स किया। रैली में आए हुए शुरा का कहना था कि आज का दिन सिंधी सकाफत का दिन है, जो हमारे लिए ईद की तरह होता है। इस दिन को हर साल छोटे बड़े लोग भरपूर तरीके से सेलिब्रेट करते हैं। सिंधी कल्चर प्यार, अमन, मोहब्बत का पैगाम देता है। सही मां इहो चवंदुसि त हीउ हिकिड़ो असां सिंधी क़ौम जे लाइ हिकिड़ी वॾो बहितरीनु ॾींहुं आहे, जेको असांखे इहो एज़ाज़ु नसीबु थियो आहे त असां हिकु अहिड़ी क़ौम आहियूं जंहिंजी इहा हिकिड़ी तहज़ीब आहे। टोपी अजरक हिकिड़ी असांजी तहज़ीब आहे ऐं असांखे जेको आहे सो इन ॾींहं खे बाक़ाइदे जोश और जज़्बे सां मल्हाइणु घुरिजे। ऐं मां इहो चवंदुसि त ईंदड़ नस्ल बि जेको आहे उहा बि इन शइ खे बरक़रार रखे, ताकी असांजी जेको आहे सो इहा तहज़ीब ऐं असांजो रवाज इहो बरक़रार रहे। मैसेज कन्वे करेंगे भाई? मैसेज तो मैं ये करूँगा कि ये हज़ारों साल पुरानी एक सकाफ़त है और इसको हम खुद इतने धूमधाम से मनाएं कि लोगों को मतलब हैरान नहीं हो कि ये क्या कर रहे हैं। और ये लोगों से भी अपील करूँगा कि वो भी इस में शामिल हों और इसको बाकायदा ईद के दिन के तहत मनाएं। सकाफती ॾींहुं जो सिंधी सकाफ़त तमामु रिच आहे। 5000 साल पुरानी सकाफ़त आहे ऐं हीअ सिंधी मीडिया हिकु सकाफ़ती जेको ॾियारो मल्हाए थी, उहो तमामु बहितरीनु ॾियारो आहे। इन हवाले सां मुख़्तलिफ़ प्रोग्राम थियनि था त हीअ हिकु बहितरीनु, असां सभिनि खे इहा अपील था करियूं त सकाफ़ती ॾियारे में सभु इन में शामिलु थियनि ऐं सकाफ़ती ॾियारे खां हिकु जोश जज़्बे सां मल्हायो वञे त बहितरु थींदो। इन ते असां सकाफ़ती ॾियारे जे हिसाब सां असां पंहिंजी स्पेशल एजुकेशन तरफ़ां असां सभु सिंधियुनि खे सिंध खे मुबारक ॾियणु था चाहियूं त हिंदीअ खे भरपूर तरीक़े सां मल्हायो वञे। या ही आज़मी मुंहिंजी, या ही आज़मी मुंहिंजी, इहो मुंहिंजो गगन आहे। सिंध वतन वतन वतन, सिंध वतन वतन वतन, सिंध वतन। बेस्त मुंहिंजी या हे बेस्त मुंहिंजी, इहो बाग़ Thank you.